अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो होस्ट काशिफ बलोच। जीअं असीं हिन वीडियो में सिखंदासीं त असां ग्रामर कीअं यूज़ कंदा आहियूं, यानी असां एक्टिव ऐं पैसिव वॉइस कीअं था रीड करे सघूं। हिन जी का एप्लीकेशन मूं डाउनलोड कई आहे जंहिंजे ज़रिए असां सिखी था सघूं त असां कीअं कंहिं बि सेंटेंस खे एक्टिव खे पैसिव में, पैसिव खे एक्टिव में कीअं था चेंज करे सघूं। हुनजे लाइ फस्ट ऑफ ऑल असांखे प्ले स्टोर ते वञिणो पवंदो। प्ले स्टोर खां बाद तव्हांखे हीअ कि एप्लीकेशन डाउनलोड करणी पवंदी जंहिंजो नालो आहे वॉइस चेंज। द सर्किल में ग्रीन कलर वारी एप्लीकेशन आहे, हिन में नालो आहे वॉइस चेंज। इहा तव्हां प्ले स्टोर मां मिली वेंदी, या तव्हांखे प्ले स्टोर डाउनलोड करण खां बाद में तव्हांखे इहा ओपन करणी पवंदी। त असां हिनखे ओपन कंदासीं। ओपन करण खां बाद में तव्हांखे इहे मथां हिकिड़ी वॉइस डेफिनेशन लिखियलु आहे, इन ते क्लिक करिणो पवंदो। वॉइस डेफिनेशन ते असां क्लिक कंदासीं। वॉइस डेफिनेशन खां बाद में असांखे हिते हीअ वॉइस ख़ुदि जी डेफिनेशन ॿुधाईंदी त वॉइस इज़ अ फॉर्म ऑफ वर्ब, इट इज़ टोटली ॿुधाईंदी। उन खां बाद में हुन वॉइस जा काइंड्स ॿुधाईंदी, जेके वॉइस जा 2 काइंड्स आहिनि, यानी उहो थ्रू द स्ट्रक्चर एक्टिव वॉइस, पैसिव वॉइस ॿई ॿुधाईंदी। वरी एक्टिव ऐं पैसिव वॉइस डेफिनेशन वग़ैरह ॿुधाईंदी। वरी उहो एक्टिव वॉइस जा एग्ज़ाम्पल्स बि हिन में हर शइ आहे। उन खां बाद में असां क्लिक कंदासीं सी मोर ते, हिन जे गॾु सी मोर ते। सी मोर ते क्लिक करण खां बाद में सी मोर ते क्लिक कंदासीं। उन खां बाद में हीअ 3 टेंस खुली वेंदा, यानी 3 टेंस, प्रेज़ेंट टेंस, प्रेज़ेंट इंडेफिनिट, हर का टे पार्ट, पास्ट टेंस जा टे पार्ट, फ्यूचर टेंस जा टे पार्ट। उन खां बाद असां कंहिं प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस ते क्लिक था कयूं। प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जी ख़ुदि जी डेफिनेशन अची वई, स्ट्रक्चर अची वियो, एक्टिव वॉइस जो स्ट्रक्चर, पैसिव वॉइस जो, ऐं हुनजो एग्ज़ाम्पल अची विया। हुन जीअं असां खणूं था आई एम रीडिंग अ बुक, हुनजे पैसिव में कन्वर्ट बुक इज़ बीइंग रीडिंग बाय मी। ऐं एक्टिव वॉइस सीमान इज़ राइटिंग द लेटर, द लेटर इज़ बीइंग रिटन बाय सीमान। वरी ॿियो एग्ज़ाम्पल ते क्लिक कंदासीं त हीअ तव्हां खां डाउनलोड कराईंदी, हिनखे असां बेक करे सघूं था। हर हिकु टेंस आहे, ईअं फ्यूचर इंडेफिनिट टेंस आहे त हुनजो बि अॻिते हिन लाइ जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो। त हीअ आहे एप्लीकेशन, हीअ तमामु घणो फ़ाइदो आहे। हिन मां तव्हां पेपरनि जी तयारी करे सघो था, जीअं त बोर्ड जा इम्तिहान अचण वारा डेट अची वई आहे। हिन करे जेकर तव्हांखे इहा एप्लीकेशन पसंदि आई, यानी वीडियो पसंदि आयो त लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो। थैंक यू।